एक बार हिकिड़ो विद्वान बणजी आयो, काशीअ मां पढ़ी आयो। अची पंहिंजे घर वारनि सां मिलियो, पिता खूब आशीर्वाद ॾिनी, पुछियो पुट पढ़ी आए? जी पिताजी पढ़ी आयुमि। चङी तरह मास्टर साहब गुरुजी तोखे पढ़ायो? जी पिताजी सभु पढ़ायो सुठे सां, पोथियूं वोथियूं खणी आयो, सभु ग्रंथ बि खणी आयो, शास्त्र खणी आयो। त पिता चयो हिकिड़ो नंढो सवाल पुछां, जवाब ॾींदे? हा पिताजी। अञा हुनजी उमिरि ई 20 साल हुई। जी पिताजी पुछो, मां तो तव्हांखे जरूर जवाब ॾींदुमि, हाणे त मां पढ़ी आयो आहियां। पिता पूछो, बताओ पाप का बाप कौन है? पाप का बाप कौन है? तव्हांखे ख़बर आ? हीअं कयो या हीअं कयो भाई? संगत ॾाढी सियाणी आहे असांजी, है न, ऐं ॾाढी समझदार सुलझल आहे, उन्हनि खे मथां जानकारी बि हुजे, छो जो एॾो सत्संग उन्हनि ॿुधियो आहे। ऐं बलराम भैया त कई बार ॿुधायो आहे, पाप का बाप कौन है? चओ जय श्री कृष्ण। त पुट खे जवाब न ख़बर हो, पोथियूं पन्ना सभु पढ़ी आयो, पर उनखे उहो जवाब न मिलियो। चई पिताजी इहो त ख़बर न आहे। चई पोइ बाक़ी छा पढ़ी आयो मां? वन भाई इन जो जवाब ॻोल्हिया, तॾहिं मां सम्झंदुमि कि तूं थोरो जानकार आहे। थोरो, वधीक बि न, थोरो सम्झंदुमि कि तूं जानकार आहे, वन पतो करे आ। निकितो वीचारो सुबुह खां घुमण लॻो, हेॾे होॾे घुमियो, सभु चकर बाटा में त जवाब ई न मिलियो उनखे। चओ जय श्री कृष्ण, हा न। थोरो अञा अॻिते वधियो त कंहिं कुझु ॿुधायो, कंहिं कुझु ॿुधायो, पर पोइ बि संतुष्टि न आई कि न इहो परफेक्ट जवाब न आहे, इहो त ईअं ई आहे। मज़ेदार जवाब न मिलियो। सुबुह खां शाम थी वई। पोइ हिकिड़े घर वियो, ॾाढो सुंदर वॾो महल वांगुरु घर बणियल, ॿाहिरि गऊ माता बीठी, तुलसीअ जा पौधा हुया। उनखे लॻो कंहिं भक्त जो घर हूंदो, भाई इन खां पुछी थो अचां, पर उहो गणिका जो घर हुयो, वैश्या जो घर। अंदरि पहुची वियो ब्राह्मण, दरवाजो खटखटाई त गणिका ॿाहिरि आई। हा भाई चओ छा कमु आहे? त उहो चवणु लॻो, भाई मूंखे हिकिड़ो सवाल पुछणो आहे, पर सुबुह खां निकितो आहियां, कुझु खाधो पीतो न आहे, थोरो जल मिलंदो? हुनखे जानकारी न इहो गणिका जो घर आहे। वो गणिका जल खणी आई, पर वो सोचण लगी, हे त लगे कोई ब्राह्मण, तो हिनखे लगे तो अतो पतो कोन्हे भई कंहिंजे घर आयो आहे। उन जल खयो, अञा पीअण ई वारो हुयो त वेश्या चयो कि महात्मन, ओ महात्मा जी, पंडित जी, ब्राह्मण देवता, लगे तो तव्हां गलती सां अची विया आहियो। मां तव्हांखे जानकारी ॾियां कि मां कोई भक्ता, कोई भक्त न आहियां भगवान जी। तव्हां लगे तो तुलसी माता जो पौधो ऐं गऊ माता खे ॾिसी भ्रमित थी विया आहियो, पर मां गणिका आहियां, वैश्या आहियां। ओ जेॾी महिल हुन ॿुधियो कि वैश्या, ओ गिलास छॾिजी वियो हथ मां। अरे बाप रे, सुबुह साण पाप थी वियो आहे। ओहो, मां त पतो करण निकितुमि कि पाप का बाप कौन है, त मां ई पाप करे वेठुमि। ओहो, तुंहिंजे हथ जो पाणी पियो पियां, भगवान रक्षा कई, मां पाणी न पीतो, भगवान रक्षा कई। गणिका मुस्कुराइण लगी, चई वाह, हे त परिचय मां तव्हांखे पाण ॾिनो, हा न ॾियां त तव्हां त पी वञो, खाई पी लय कयो आहे। छा पतो करण निकिता आहियो? पाप का बाप कौन है? तॾहिं गणिका चयो, चिंता न कयो, तव्हांखे हिते ई जवाब मिली वेंदो। मां तो वटि 1 मिंट न बीहा, हाणे मूंखे जानकारी मिली वई, तूं गणिका आहे भैया, तुंहिंजो व्यवहार अलॻि आहे, असां अलॻि आहियूं, असां भगवान जा भक्त आहियूं। चयो बीहो त सही, बीहो त सही। सुबुह खां निकिता आहियो, कुछ खाधो पीतो कोन, तो घटि में घटि भोजन करे वञो। चओ जय श्री कृष्ण, भोजन त कयो? चई हा, हाणे जानकारी ॾिनी अथई, ऐं मां भोजन कंदुमि तूं वटि? कॾहिं बि न, बिल्कुलु न, इहो पाप मां न कंदुमि। तॾहिं गणिका चयो, महाराज अगरि तव्हांखे भोजन सां गॾु गॾु 5 सोन जी मोहर बि ॾियां त भोजन कंदव? चओ हरे राम। हाणे उहो सोचण लॻो, अची त विया आहियूं भाई, हा अची त विया आहियूं, पाप त उअं ई थी वियो आहे, गणिका जे घर बीठा आहियूं, गंगा स्नान त असांखे उअं ई करिणो पवंदो, हा न, थोरो खणी वधीक कंदासीं, 15 मिंट स्नान, थोड़ा वधीक मंत्र पढ़ंदासीं, भोजन बि करे तो वठां। ठीकु आहे भाई, भोजन मां करे वठंदुमि, पर पाण पंहिंजे हथनि सां ठाहींदुमि, तुंहिंजे हथनि सां न खाईंदुमि। जी ठीकु आहे, अचो त सही। हाणे वो अंदरि आया, भोजन ठाहिण लॻा, सामग्री ॾिनी गणिका, ठाहींदे ठाहींदे गणिका थोड़ी देर खां पोइ आई। चई महात्मन हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा चओ भाई। चई तव्हां मुंहिंजे घर में वेठा आहियो, पाण महिनत था कयो, सेवा था कयो, भोजन था कयो, मूंखे सुठो नथो लॻे। हिकु कमु कयो, 5 जी जॻह 10 सोन जी मोहर वठो, भोजन मूंखे ठाहिण ॾियो। चओ हरे राम। तुरंत विचार कयो भाई,
एड़ी ॻाल्हियुनि में असां वीचार करण काथे छॾींदा आहियूं। तुरंत वीचार कई ची 5 जी 10 थी मिलन भाई, ऐं गंगा स्नान तो वही करणो आहे। तुरंत हथ धोती ची अच माता तू ही ठाए भाई, भोजन कर, तू ही पाए दे। बढ़िया। हाणे गणिका भोजन ठाइण लगी। चओ जय श्री कृष्ण। परोसे ॾिनो भोजन, खाइण जी बारी आई। हाणे 3 लालच ॾिनियूं। महात्मन भोजन भी ठही वियो आहे। हाणे हिकु कमु कयो, 10 जी जगह 20 मोहर वठो सोन जी, पंहिंजे हथ सां मां तव्हांखे खारायां, ये सेवा जो सौभाग्य मूंखे मिले। चओ हरे राम। वरी वीचार कयो, मनी वियो, राजी थी वियो। हाणे गणिका ई हथ पकड़े वरितो। गणिका चयो तव्हां जेको सवाल ॻोल्हियो पिया न, इहो ई जवाब अथव कि पाप का बाप है लोभ, लालच। इहो ई त सभिनीनि खां वॾो पाप आहे, इहो ई त भारी कर्म आहे। तव्हांखे जानकारी मिली गणिका आहियां, तॾहिं बि लोभ में अची करे तव्हां मूंखे मुंहिंजे घर अची वियो भोजन करण जे लाइ। वरी थोड़ी वधीक लालच लोभ ॾिनो तव्हांखे, त मुंहिंजे हथ सां ठाहिण बि तव्हां स्वीकार कयो। ना लालच ॾिनी त मुंहिंजे हथ सां बि खाइण तव्हां स्वीकार कयो। काॾे वियो तव्हांजो धर्म? भुलिजी वियो न लोभ जे कारण। तॾहिं सभिनीनि खां वॾो पाप, पाप का बाप भी लोभ। चओ हरे राम। इहो लोभ ई त आहे जेको वॾनि वॾनि खे किराए थो छॾे भाई। चओ हरे राम। गणिका ॾाढो वॾो ज्ञान ॾिनो, अखियूं खुली वयूं। शाम जो वापसि आयो, पिताजी खे चवण लॻो, पिताजी जवाब मिली वियो। हाणे निवड़त, हाणे उनखे अहंकार न, छो जो ज्ञान काथों मिलियो भाई? गणिका खां। चओ जय श्री कृष्ण। वैश्या खां ज्ञान मिलियो त सिर झुकी वियो। ऐं पिताजी खे जवाब जॾहिं मिलियो त पिताजी मुस्कुराइण लॻा। पुछूं काथां मिलियो भाई? चई गणिका खां। पिताजी गले सां लॻायो, पुट खे पिता गले सां लॻायो, कृपा कई। छाजे लाइ? पिता चए तो प्यारा ज्ञान त मिलंदो आहे, नंढियुनि जॻहियुनि तां बि मिलंदो आहे, के नंढे माण्हू खां बि मिली वेंदो आहे, के नीच माण्हू खां बि, पापी माण्हू खां बि केॾी महिल ज्ञान मिली वेंदो आहे। खणण ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। तू खणी आयो आहे। चओ हरे राम। खणण ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। सलाह त सभु ॾींदा आहिनि, वचन त असां हज़ारे ॿुधिया आहिनि, वचननि ते हलण वॾी ॻाल्हि आहे। चओ जय श्री कृष्ण। हर सत्संग में तो ॿुधूं था राम सिमर इहे तेरे काज है, पर जॾहिं जपियूं राम जो नाम। चओ जय श्री कृष्ण। ये लोभ, इहो लालच असां जॾहिं कयूं भाई, बाक़ी सब लालच तो बेकार आहिनि। धन भी हिते रहिजी वेंदो, सब सुख सुविधाऊं रहिजी वेंदियूं, पर भक्ति मथे हलंदी। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी।